अवां खे आगाह कंदासीं। क़ौमी असेंबली जी 5 ऐं सूबाई असेंबली जी 16 तकनि ते नंढी चूंड लाइ पॉलिंग जारी आहे। NA 8 बाचोड़, NA 44 DI कान, NA 119 लाहौर, NA 132 कसूर ऐं NA 196 कंबर शहदादकोट ते पॉलिंग जारी आहे। पंजाब जी 12 सूबाई तकनि ते सिमी इलेक्शन लाइ 174 उम्मीदवार मुक़ाबलो करे रहिया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जे 2 तकनि ते सिमी इलेक्शन में 49 उम्मीदवार मैदान ते लथियल आहिनि। सिंध में NA 196 ते पीपल्स पार्टी जे खुर्शीद जुनेजो ऐं तहरीक लब्बैक जे मोहम्मद अली पावर में मुक़ाबलो थी रहियो आहे। बलूचिस्तान जे 2 तकनि PB 20 ऐं PB 22 ते सिमी इलेक्शन लाइ पॉलिंग जो अमल जारी आहे, जॾहिं त बलूचिस्तान में PB 50 किला अब्दुल्ला ते पॉलिंग थी रही आहे। ज़िमी चूंड बाबति ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। क़ौमी असेंबली जी 5 ऐं सूबाई असेंबलियुनि जे 16 तकनि ते नंढी चूंड लाइ पॉलिंग जो अमल जारी आहे। NA 8 बाचोड़, NA 44 DI खान, NA 119 लाहौर, NA 132 कसूर ऐं NA 196 कंबर शहदादकोट ते पॉलिंग जारी आहे।